खानपुर महर में मीर बहर बिरादरी के माण्हुनि जो पंहिंजी बिरादरी के माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज, नौजवान ते तशद्दुद करण जो इल्ज़ाम। खानपुर महर भरसा ॻोठ भेटोर वासी मीर बहर बिरादरी के माण्हुनि गुलाम अली मीर बहर पंहिंजी घरवारी पुट वकार मीर बहर सां गॾु प्रेस क्लब खानपुर महर आड़ो एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त संदसि पुट वकार मीर बहर पंहिंजी पुफी ऐं मुंहिंजी भेण मसमा ज़ुलेखा विच में मुंहमारी थी पई, जंहिंखां पोइ उन धुर जे माण्हुनि संदसि पुट वकार मीर बहर मथां हमलो करे खेसि सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखां पोइ खेसि वारसनि खानपुर महर थाणे ते आंदो, जितां लेटर मिलण बाद नौजवान खे इलाज लाइ तालके अस्पताल दाख़िल करायो वियो। मुज़ाहिरीन एसएसपी घोटकी ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त संदनि नौजवान मथां हमलो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल धुर जे माण्हुनि पीरसन औरत ज़ुलेखा पंहिंजे मुड़ुसु हुसैन बख्श मीर बहर सां गॾु एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त संदसि भाइर गुलाम अली न्याज़ मोहन मीर बहर ऐं ॿियनि मूं ते कारियनि जो इल्ज़ाम हणे मूंखे क़त्ल करण जी कोशिश कई, जॾहिं त रड़ियुनि ते पाड़े वारनि खेसि बचाए वरितो। पीरसन औरत वसवारनि खां मुतालबो कयो त खेसि ॿाहिरनि मां ख़तरो आहे, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। अज़ीम सियाल, कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, खानपुर महर।